हैदराबाद में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तालीम सां गॾु गैर निसाबी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ स्पार्क स्कूल एंड कॉलेज सिस्टम पारां रंगारंग साइंसी मेलो ऐं सक़ाफ़ती शो मुनक़िद कयो वियो। वधीक तफ़सील एजाज़ लगारीअ जी हिन रिपोर्ट में। स्पार्क स्कूल एंड कॉलेज सिस्टम पारां हैदराबाद में साइंस एक्सपो ऐं कल्चर इवेंट करायो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि, उस्तादनि, वालिदैन ऐं ऑफिसरनि समेत सियासी समाजी शख़्सियतनि शिरकत कई। साइंसी मेले में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाए पंहिंजे हथनि सां ठाहियल प्रोजेक्ट्स जो नुमा कयो वियो। तालीमी इदारे जी प्रिंसिपल मैडम आमना ऐं एडिशनल डायरेक्टर कॉलेजिस शाज़िया आखुंद हिन इवेंट खे साराहींदे शागिर्दनि लाइ बहितरीन प्रोग्राम करार ॾिनो। एक्सपो असां मुनक़िद कयो आहे। ॿारनि जी हिन में इंफॉर्मेशन ॿारनि खे इलाही थी मिले। अच्छा, पढ़ाई त थींदी रहंदी आहे, हाणे हिन में ॿार मॉडल्स ठाहिया आहिनि, उन्हनि में उन्हनि बाक़ाइदा इंफॉर्मेशन कलेक्ट कई आहे। असांजो ही इंटरनेशनल एक्सपो कैलेंडर इवेंट आहे, असां हर साल कराईंदा आहियूं। इन्हनि में असां मुख़्तलिफ़ क्लासनि खे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ ईंदा आहियूं, जंहिंमें हू इंफॉर्मेशन कलेक्ट कंदा आहिनि, टीचर्स सां हेल्प कंदा आहिनि, वठंदा आहिनि, पेरेंट्स बि उन्हनि जी हेल्प कंदा आहिनि। ॾाढो सुठी हिकिड़ी सरगर्मियुनि में ॿारनि खे वरी सां एक्टिव करण लाइ ॾाढो सुठो कदम खयो वियो आहे एक्सपो जो। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम शीज़ा है और मैं टाइकोंडो इंटरनेशनल प्लेयर हूँ। और मुझे आज इस पार्क स्कूल में हमारा डोमिनेशन था। आज मैं आई हूँ तो मुझे यहाँ पे बहुत अच्छा लगा और बहुत कुछ सीखने को मिला। अस्सलाम वालेकुम जी, मेरा नाम मानूर खान है और मैं नेशनल और इंटरनेशनल टाइकोंडो प्लेयर हूँ। अभी हम लोगों ने टाइकोंडो की नेशनल टीम ने जो है वो अभी यहाँ पे डेमोस्ट्रेशन दी है, जो कि तमाम को बहुत पसंद आई है। और मेरा ये कहना है कि तमाम जिस तरह से स्पार्क स्कूल ने ये एक फैमिली गैदरिंग भी इसको कह सकते हैं और एक बहुत अच्छा एक्सपो के तौर पे जो है वो इवेंट को सजाया है, तो इसी तरह से तमाम स्कूल्स को भी इसी तरह से सजाना चाहिए। इतने असांजो कल्चर डे भी है, साइंस एक्सपो भी है। इतने साइंस एक्सपो पहिरीं करायो अथई, हाणे असांजो कल्चर डे आहे, इते टाइकोंडो भी सेखारियो। इते ॾाढो मज़ो आयो आहे असांखे। साइंसी मेले खां अलावा सक़ाफ़ती शो पिणु तवजा जो मर्कज़ रहियो, जंहिं दौरान असगर खोसे ऐं ज़ोहेब चांडियो शानदार फन जो मुज़ाहिरो करे प्रोग्राम खे यादगार बणाए छॾियो। जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी भरपूर दाद ॾिनो। साइंस एक्सपो जी पुॼाणी ते मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे अवार्ड सां नवाज़ियो वियो। कैमरामैन हमीद सुमरो सां गॾु एजाज़ लगारी, SS न्यूज़ हैदराबाद।